फ़िरोज़ बानी सदर नशीन अदब समाज इंसानियत फ़ोम पाकिस्तान शहज़ाद उफ़क़ पंहिंजे बयान में चयो आहे त फ़ोम जे एहतमाम हेठि 7 सालियाना तरबियती वर्कशॉप में अवार्ड तक़रीब 18 जून 2024 बरोज़ ख़मीस अकेडमी अदबियात पाकिस्तान इस्लामाबाद में मुनक़िद थींदी। हिन चयो त हिन क़ौम जी सतह जे तक़रीब में सॼे मुल्क मां नामवर अदीब, शाइर, दानिशर, सहाफ़ी, उस्ताद, उलमाए कराम, समाजी कारकुन, सियासी समाजी शख़्सियतूं, मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू शिरकत कंदा। तक़रीब जो मक़सदु अदब, समाजी शऊर, इंसानी क़दरनि, क़ौमी यकजहती ऐं नौजवान नस्ल जी मुस्बत फ़िक्री तरबियत खे फ़रोग़ ॾियणु आहे। फ़ोम जी गुज़िरियल 6 सालनि तक़रीब में सॼे मुल्क मां सैकड़नि अहले क़लम, शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, समाजी शख़्सियतुनि शिरकत कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शोबनि जी ज़िंदगियुनि में नुमाया ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ माण्हुनि खे एज़ाज़ी एवॉर्ड, सर्टिफ़िकेट ऐं शील्ड सां पिणु नवाज़ियो वियो। हुन वधीक चयो त 7 सालियाना तरबियती वर्कशॉप में नौजवान लेखकनि, शाइरनि, समाजी कारकुननि जी रहनुमाई लाइ ख़ासि सेशन मुनक़िद कया वेंदा, जॾहिं त तक़रीब जे ॿिए मरहले में मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ शख़्सियतुनि खे एवॉर्ड सां पिणु नवाज़ियो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।